बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियाज़ खलील थिंजणी रहमान कोचिंग सेंटर वारा हितां दोस्तनि खे मिली अचो थो। ऐं ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजे हिन नंढड़े हिन आशियाने ते हिकु वॾो शाइर, हिकिड़ो वॾो मुदब्बिर, हिकिड़ो वॾो कैलीग्राफिस्ट, हिकिड़ो वॾो ॾाहो माण्हू, हिकिड़ो वॾो अज़ीम इंसानु मूंसां गॾु वेठो आहे। ऐं ख़ुशनसीब सम्झां थो पाण खे। मां खेसि मलिकार चवां थो ऐं साईं खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां पंहिंजी शाइरी मां असांखे कुझु ॿुधायो, जीअं असां तव्हांजी शाइरी ॿुधी थोरी फैज़ियाब थियूं। साईं, शेर दिलबर दुनिया में हिकिड़ो ॿियो यार कोन्हे, कयो मां त सौदो सिर जो अहिड़ो वापार कोन्हे। कीअं रिझायां राणो आ सभिनि खां सियाणो, दर पदर छुस मां हू को नंढड़ो ॿार कोन्हे। दिलबर दुनिया में हिकिड़ो ॿियो यार कोन्हे, कयो मां त सौदो सिर जो अहिड़ो वापार कोन्हे। आई महल महफ़िल दिलरुबा न आयो, घुरे मास ॾियां इनकार कोन्हे। दिलबर दुनिया में हिकिड़ो ॿियो यार कोन्हे, कयो मां त सौदो सिर जो अहिड़ो वापार कोन्हे। निज़ामीअ जे अखियुनि आॾो हज़ारे हसीन घुमंदा वतन था, निज़ामीअ जे अखियुनि आॾो हसीन हज़ारे घुमंदा वतन था, सूरत न आई साम्हूं दिलि खे करार कोन्हे। दिलबर दुनिया में हिकिड़ो ॿियो यार कोन्हे, कयो मां त सौदो सिर जो अहिड़ो वापार कोन्हे।